मीरपुर बठेरे में चांडिया बिरादरी पारां नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। मक़तूल नवीद चांडिया जे वारसनि पीर सुल्तान ऐं ॿियनि जी अॻवानी में मेन बस स्टॉप ते अलामती बुख हड़ताल कई। मक़तूल जे वालिद सुल्तान चांडिया चयो त पुट खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। अञा ताईं को चूंडियल नुमाइंदो या पुलिस बि लड़ी न आई आहे। अञा ताईं को बि कामोरो ऐं न पुलिस मोट आई आहे, न को मूंसां को इंसाफ़ थियो आहे। इंसाफ़ थिए त आउं हिते माना हमेशह लाइ वेठो हुउमि, त आख़िर में न इंसाफ़ थियो त आउं थाणे अॻियां पंहिंजे सॼे कुटुंब समेत पंहिंजो पाण खे बाहि ॾींदुसि। पीरसन औरत चयो त पुलिस नौजवान जो रतो लोड़ण लाइ अटकलूं करे पई। ज़ुल्म क्या छो हिन जो निसाब नथो थिए, कहिड़ो ज़ुल्म नानक ज़ुल्म आहे हिन ग़रीब सां, कहिड़ो वेला जो को माण्हू मटे न हिन वटि आयो आहे। एॾो ज़ुल्म आहे, हिन जो पुटु जवान ॼमण मारे अलॻि किथे उछला चवनि, पुलिसूं अटकलूं करे खून ॿोड़े अचनि, कहिड़ो ज़ुल्म आहे, कहिड़ो नाक आहे। हीउ ग़रीब वेचारो केॾां वञे, अञा ताईं चोथों ॾींहुं निसाब ई न थियो। मक़तूल नवीद चांडिया जे वारसनि चुतारनो त असां इंसाफ़ न कयो वियो त हू पाण खे बाहि ॾेई छॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk